ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। खां गुलाम हुसैन जखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा इस्लाम सिंध जे अमीर मौलाना अब्दुल कयूम हालेजवी चयो आहे त असां बंदूक जे बदिरां हमेशह कानून जो रस्तो अख़्तियार कयो आहे ऐं इंसाफ़ लाइ 11 साल सब्र कयो आहे। हुन उमेद ज़ाहिर कई त अदालत डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो जे कातिलनि खे फाही जी सज़ा ॾेई इंसाफ़ जी तक़ादा पूरो कंदी। हुन चयो त असां कारकुननि जी जज़्बात ते कंट्रोल कंदे हिकु ड्रिघे ऐसाबी जंग विढ़ी आहे, पर हमेशह अदालत ते एतमाद रखियो आहे। असांखे उमेद आहे त वतन ऐं इंसान दोस्त शहीद डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो जे कातिलनि खे फाही जे फंदे जी सज़ा ॾेई इंसाफ़ जे कटड़े में आंदो वेंदो। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार JUI जे सूबाई उहिदेदारनि जे जामिया अशातुल क़ुरान में थियल इजलास दौरान कई। उन मौक़े ते दरगाह अमरोड शरीफ़, बेर शरीफ़, हालेजवी शरीफ़, सुमरानी शरीफ़ जे सैयद सिराज अहमद शाह अमरोटी, मौलाना अब्दुल मुजीब कुरैशी, मौलाना अब्दुल्लाह महर, शेखुल हदीस मौलाना मीर मोहम्मद मीरक, मरकज़ी नादिम मुफ्ती सऊद अफजल हालेजवी, नामुर अदीब ऐं आलिम मुफ्ती मोहम्मद इदरीस सुमरो समेत सूबाई अॻुवाणनि मौलाना मोहम्मद साले इंदड़, डॉक्टर AG अंसारी, मुफ्ती मोहम्मद रमज़ान फुलपुटो, मौलाना मोहम्मद इसाक लगारी, मौलाना अब्दुल हमीद महर, ज़िले अॻुवाणनि मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, हाफ़िज़ अज़ीज़ गुल जागीरानी, मोहब्बत अली खोड़ो, मौलाना शम्सुद्दीन भेरी, हाफ़िज़ सिराज अहमद चन्ना, मौलाना अब्दुल रहमान डिंगराज, मौलाना सलीमुल्लाह इब्राहिम, मौलाना अब्दुल हलीम कांगरो, मौलाना मोहम्मद मेको ऐं जमालुद्दीन ओघाई, मौलाना नेमतुल्लाह, मौलाना मुनीर अहमद ऐं ॿियनि चयो त असां शहीद जे वारसनि मुअज़्ज़िज़ अदालत मां इंसाफ़ जी उमेद रखूं था।